अज जो वचन गुण निधान बेअंत अपार, गुण निधान बेअंत अपार। नानक दास सदा बलिहार, नानक दास सदा बलिहार। भगवान प्रभु गुणन जो खजानो आ, उन्हें जो कोई अंत कोने बेअंता, उन्हें जो को पार कोने वो अपारा। सतगुरु चवंता कि हे दास सदा प्रभु ते बलहार तो वने। हिन पंक्ति में भगवान जी महिमा अनंत बुधाई वही है कि भगवान जी जेकी महिमा है, भगवान जा जेके गुण आहिनि, उन जो हिसाब किताब आंकड़न में बदिजी नथो सके। कोई चई नथो सके युगन युगन तक हजार मुखन वारा शेष नाग, बुद्धि जी सुमत जण वारी सरस्वती माता, नारद जी सनकादि आदि संत महात्मा करोड़न करोड़न युगन ताईं अगर उन जी महिमा गाईंदा रहन तड़ी भी पूरी थियण वारी नाहे। एडी बेअंता यानी अंत नहीं दो, अपार आ, उन जो कोई पार कोने। केवल एकड़ो विराट रूप भगवान ॾेखारियो त अर्जुन चए तो पियो प्रभु तव्हां काथों शुरू था थियो, काथे तव्हांजो विग्रह शरीर, हे विराट शरीर पूरो तो थिए, विच काथिया मूंखे पतो ई नथो पए। हाणे ध्यान ॾियो, जबकि अर्जुन के भगवान दिव्य चक्षु ॾिना आहिनि। भगवान चवनि था हे अर्जुन तुम मुझे चर्म चक्षुओं से नहीं देख सकते, इन करे मां तोखे दिव्य नेत्र तो ॾियां। यानी भगवान जहिड़ा नेत्र भगवान पाण जहिड़ा उनखे अद्भुत ॾिना, देवताउनि जहिड़ा नेत्र ॾिना, लेकिन पोइ बि अर्जुन नथो ॾिसी सघे। ॿुधायो त भगवान पाण बि पंहिंजी महिमा नथा चई सघनि, नथा ॿुधाए सघनि, एॾी वॾी महिमा आहे। गुण उन में कहिड़ा आहिनि? चवनि था कोई गुण ॿाहिरि ई कोन्हे। कल रामायण में कथा हली त सीता माता हनुमान जी ते राजी थी, उन्हनि राम जी सुखद समाचार ॿुधायो त माता सीता चए थी त हे पुट हनुमान मां तोखे छा ॾियां, कहिड़ो वरदान ॾियां। इन करे तुंहिंजे अंदरि सभु गुण रहंदा, सीता माता चई छॾियो। यानी हनुमान जी जे ॿाहिरि कोई गुण आहे ई कोन। केॾो बि गुण हुजे, विद्या जो, हुनर जो, शक्तिअ जो, बल जो, जेको बि गुण आहे, रिद्धियुनि जो सिद्धियुनि जो, इहे त दाता आहिनि, रिद्धियूं सिद्धियूं बाटण वारा। लेकिन हनुमान महाराज तॾहिं ख़ुशि थिया जॾहिं वरी माता सीता चई राम जी सदा तो ते प्यार कनि, राजी रहनि। तॾहिं हनुमान जीअ खे ख़ुशी थी कि गुणनि खां बि वधीक मूंखे राम जी जो प्रेम खपे, उहे राजी रहनि, उहे प्रसन्न रहनि। त जॾहिं भगवान माता सीता ॿियनि खे गुणनि जो निधान बणाए थी सघे त भगवान जे गुणनि जो वरी कहिड़ो हिसाब किताब हूंदो? ॿुधायो। टिनी लोकनि में हिकिड़ो बि अहिड़ो गुण कोन्हे जेको हनुमान जी जे अंदरि न हुजे, त पोइ राम जी जे अंदरि, श्री कृष्ण जे अंदरि, ओहो, अरे भगवान चाहिनि त अहिड़ा कई गुण नवां बि पैदा करे छॾनि। इन करे भगवान जे महिमा जो कोई पारावार कोन्हे, अपरंपार आहे, अनंत आहे, कोई अंत कोन्हे, बेअंत आहे, अथाए कोई थाह कोन्हे। नेति नेति जस वेद कहे, वेद बि चवनि था न इति न इति न, एतिरो नाहे एतिरो नाहे, अनंत आहे। रोज उन जी महिमा गाए करे शेषनाग रोज उन जा नवा नाला था खणनि हजार मुखनि सां। पोइ वरी आख़िर पोइ वरी छा चवंदा आहिनि जॾहिं 24 कलाक थींदा आहिनि? बेअंत बेअंत प्रभु तुंहिंजो कोई अंत कोन्हे। हरे राम हरे कृष्ण हरे कृष्ण। इन तरह भगवान जो स्वरूप असांखे सम्झणु खपे। तव्हांखे कथा ॿुधाई आहे न त जॾहिं भगवान सृष्टि जी रचना कई तॾहिं भगवान चयो धरती
केरु संभालींदो? संभाले तो भगवान ही वेठा है न, पर लीला में तॾहिं भगवान चयो शेष जी तव्हां संभालियो, तव्हां मुंहिंजा प्यारा साथी भी आयो, संग भी रहंदा आहियो, ऐं भगवान जा आसन भी शेषनाग है न, भगवान उन ते शयन कंदा आहिनि, शेषनाग ते विराजमान थींदा आहिनि। शेषनाग चवण लॻा एॾी वॾी सृष्टि, अरे प्रभु मां संभालियां, तव्हांजी आज्ञा आहे त, लेकिन मां केतिरी देरि, थोरी सी देरि वरी मूंखां वठणी पवंदव वापसि। केतिरी देरि? जेतिरी देरि तव्हां ॿुधायो, घटि देरि। अच्छा शेष जी, तव्हांखे मुंहिंजा नाला सिमरन कजो, जेतिरा मुंहिंजा नाला आहिनि तव्हांखे यादि आहिनि ओतिरा तव्हां जपिजो, पोइ नाला तव्हांखे जेतिरा यादि आहिनि पूरा थी वञनि त मूंखे वापसि ॾेई छॾिजो धरती, जेतिरा तव्हांखे यादि अचनि। शेषनाग चयो हा प्रभु, इहा ॻाल्हि बिल्कुलु ठीकु आहे, छो जो भगवान जा जीअं गोपाल सहस्त्र नाम 1000, श्री राम सहस्त्र नाम 2000, ठीकु आहे, ऐं श्री विष्णु सहस्त्र नाम घणा थिया? 3000, अहिड़ा 8-10 हज़ार मूंखे यादि हूंदा, काई ॻाल्हि न आहे। 8-10 हज़ार वधि में वधि कलाक ॿी में पूरा थी वेंदा। ठीकु आहे प्रभु, हा वधि में वधि 2 कलाक, ऐं भगवान जो नाम हलंदो त शक्ति त मिलंदी। भगवान मुस्कुराइण लॻा। पोइ भाई शेष जी अनंत, इहो सौदो ठीकु आहे, पको थियो? हा प्रभु बिल्कुलु बिल्कुलु, मूंखे जेतिरा नाला यादि ईंदा न ओतिरी देरि, ऐं जीअं मुंहिंजा नाला पूरा थिया त पोइ तव्हांखे वापसि वठणी पवंदव। भगवान चयो बिल्कुलु ठीकु आहे। शेषनाग जी नाला सिमरन शुरू कया, कंदा विया 1000, 2000, 5000, 10,000 करे वरिता। जॾहिं चयूं अरे मूंखे ॿिया बि था यादि अचनि, 1000 ॿिया बि 11,000 थिया। अरे ही भगवान में हे बि गुण त आहिनि। हा मूंसां, मां जॾहिं बलराम जी ठहियो त श्री कृष्ण हे लीलाऊं कयूं, हे बि नाला भगवान जा आहिनि। वरी 2-3 हज़ार रखी। अरे राम जी जॾहिं बणिया हा त मां त लक्ष्मण ठहियो, रावण सां युद्ध थी त भगवान खे कोई जीते नथो सघे, अजित बि भगवान जो नालो आहे। हा भगवान जहिड़ो कोई बहादुरी कंहिं में कोन्हे, विक्रम बि त भगवान जो नालो आहे। भगवान जो कोई अंत कोन्हे, अनंत बि भगवान जो नालो आहे। नाला खणंदा विया, यादि ईंदा विया। महाराज घणा नाला यादि आया, युग गुज़री विया, अञा ताईं नवां नाला खणंदा था अचनि, पर पूरा न थियनि। अञा ताईं युग गुज़री विया, करोड़े युग गुज़री विया, अनंत युग गुज़री विया, तॾहिं चवंदा आहिनि बेअंत। ऐं उन नाम जे प्रताप सां शेष जी उनखे खणंदा आहिनि त ईअं ॼण कोई बिल्कुलु इहे मिटीअ जो जीअं दाणो आहे न, जीअं तव्हां मथे तीअं रुमाल रखी छॾियो त भार थोरी लॻंदो आहे, रुमाल बि वधीक आहे। एॾी भगवान जे नाम में शक्ति आहे, एॾो भगवान जी अनंत महिमा आहे। चओ हरे राम हरे कृष्ण हे हरे हरे। इन करे उन जा असां छा कयूं भाई, असां छा था करे सघूं? चवनि था अगरि कोई भगवान जा गुण ॻाए त उहे भगवान जा गुण बंदे में अचणु लॻंदा आहिनि। हा उहो इंसान बि भगवान सां प्रेम करणु लॻंदो आहे, उनखे बि भगवान जी महिमा सार सां, हा न, पूरी त भगवान खे बि पतो न पवंदी। भगवान जो पार त भगवान बि नथा पाए सघनि, पर भगवान जो प्यार उनखे ज़रूरु मिलंदो आहे। पार न प्यार, हा न। ॿी ॻाल्हि इहा आहे कि उन जे अंदरि आनंद अची वेंदो आहे, शांती अची वेंदी आहे। उहो एॾो ऊचो थी वेंदो आहे भगवान जो कि पाण त पंहिंजो उद्धार करे महाराज, जंहिंजी सिफारिश करे छॾे त उनजो बि बेड़ो पार थी वञे। जेको अंग संग थिए, गॾु अचे, साथ थिए, उन्हनि जो बि बेड़ो पार थी वञे। चलतो फिरतो वैकुंठ थी वेंदो आहे। अहिड़ा भक्त घुमंदड़ फिरंदड़ तीर्थ बणिजी वेंदा आहिनि। घुमंदड़ फिरंदड़ ध्यानु ॾिजो 4 धाम बणिजी वेंदा आहिनि। हा भगवान जे नाम में एॾी महिमा आहे, जंहिंजो ॾींहुं राति सुमिरन हलंदो रहे। इन करे कबीर साहब चवनि था, अरे प्यारा तूं भगवान जो भजन कर। चओ राम कृष्ण गोविंद हे हरि। इन में तोखे कोई जप तो लॻे, कोई तपस्या थी लॻे छा? जप चवंदा आहिनि कि हिसाब किताब में जेको नाम जपबो आहे, हा न। हिकिड़े संत चयो जॾहिं उहो हिसाब किताब करे ॾे कोन थो, बिना हिसाब जे थो ॾे, त मां वरी उन जा नाम में सिमरन में कहिड़ो हिसाब रखां कि मां हेतिरी मालाऊं कयूं, हेतिरी कयूं। हा
इन करे मां बि बेहिसाब जपींदुमि, ॾींहुं राति जपींदुमि। त भॻवान जो भॼन जेको करे थो पियो उन में भॻवानु वेही था रहनि घट में, ऐं जंहिंजे घर घट में भॻवानु प्रकट थी विया त बसि पोइ वरी बाक़ी छा रहियो, भॻवान जो ई रूप बणिजी वियो। इन करे कबीर साहिबु चवनि था तूं उन जो भॼन कर, तुंहिंजी कहिड़ी तपस्या आहे, तोखे कहिड़ी बुखूं थी कढणी पवनि, कहिड़ो जंगल तो वञिणो पए, प्यारा तूं बढ़िया खाईंदे पीअंदे घुमंदे फिरंदे सभु कमु कंदे तूं भॻवान जो प्रेम सां भॼन कर।